ये जेका ॻाल्हि मां नैरेट थो कयां, नैरेट माना ॿुधायां थो या ॻाल्हायां, नैरेट माना ॿुधाइण या ॻाल्हाइण। जेका इहा मां ॻाल्हि ॿुधायां थो इहा मां तव्हांखे इनडायरेक्ट थो ॿुधायां, छो त जंहिं माण्हू ॻाल्हि कई आहे उन डायरेक्ट कई आहे, पर उन जी ॻाल्हि जॾहिं मां तव्हांखे ॿुधायां थो तव्हांजी जेका ॻाल्हि अचे थी उहा इनडायरेक्ट थी अचे, अणसिधी तरह थी अचे, ठीकु आहे न। ही सेड टू मी आई एम इल, हाणे हीअ ॻाल्हि कंहिंजी आहे, कंहिं मूंखे कई, कंहिं ॿिए कई, जेको मूंसां मिलियो उन मूंखे छा चयो, आई एम इल, हुन छा चयो, आई एम इल, मां बीमार आहियां। पर जेकॾहिं मां हिते अची करे तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां त हिन मूंखे ॻाल्हि कई त मां बीमार आहियां, त बीमार त बीमार थी वियो न, बीमार त हो आहे न, त मूंखे अहिड़े तरीक़े सां बयानु करणी आहे जीअं तव्हां सम्झो त हिन मूंखे चयो त हू बीमार आहे, ठीकु आहे न। अहिड़े तरीक़े सां हिन जी असां इनडायरेक्ट कंदासीं, ही said to me that he is ill, he is ill, ठीक है। हाणे तव्हां इहो चवंदो त हिते मां आवाज़ छो न लिखी, ठीकु आहे न, थोरो गौर कयो। सुबुह मूंखे अॼु सुबुह हिन माण्हूअ चयो त मां बीमार आहियां, ठीकु आहे न। हाणे जॾहिं मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां थो त he said to me that he is ill, हिन मूंखे चयो त ही बीमार आहे, हिन मूंखे चयो त हू बीमार आहे, पर जेकॾहिं मां चवां त हिन मूंखे चयो त ही बीमार हुयो त भला सुबुह बीमार हुयो, हाणे कुझु थी वियो छा, ठीकु आहे न। त कंहिं कंहिं ज़माने में असां छा कंदा आहियूं, जुमिले खे ॾिसंदा आहियूं ऐं उनखे असां माज़ीअ में न खणी वेंदा आहियूं, ठीकु आहे न। छो त जेकॾहिं माज़ीअ जी ॻाल्हि खे मां कयां, उहो सुबुह जेकॾहिं बीमार हुयो त हाणे ताईं इहो ख़ुशि त कोन थी वियो, कलाक में अधु कलाक में त ख़ुशि कोन थींदो, जॾहिं माण्हू बीमार हूंदो आहे ऐं कुझु ॾींहं लॻंदा आहिनि, टाइम लॻंदो आहे। अहिड़े तरीक़े सां ही सेड टू मी आई एम इल, हिन मूंखे चयो त मां बीमार आहियां। मां जॾहिं तव्हांखे ॻाल्हि ॿुधाईंदुमि त इनडायरेक्ट तव्हांखे ॿुधाईंदुमि, ॿिए कंहिंजी ॻाल्हि तव्हांखे छा ॿुधाईंदुमि, इनडायरेक्ट। ऐं मां चवंदुमि he said to me that he is ill, हिन मूंखे चयो त ही बीमार आहे, ठीकु आहे न। हिकिड़ो ॿियो एग्जांपल आहे, असलम says he is hard worker, ठीक है। असलम says he is a hard worker, हिन खे असां इन्वर्टेड कामा लिखंदा आहियूं डायरेक्ट जुमिले खे। हाणे हिन जी जॾहिं असां इनडायरेक्ट कंदासीं न त कीअं थींदी, कीअं थींदी हिन जी साॻी बि थी सघे थी। मिसाल तौर मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां थो असलम जी, असलम says that असलम says that असां रखी बि सघूं था, न बि रखी सघूं था, ठीकु आहे न। he is a hard worker, छो त हाणे इस छो लॻी, हिन बि इज़ आहे, हिन बि इज़ आहे, या छो थी लॻे। असलम चयो त ही सख़्त मेहनती आहे या सख़्त महिनत कंदड़ आहे, त जॾहिं उन जी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधाई, असलम says that he is a hard worker, साॻियो बि थी सघे थो, या असां हिन खे said बि चई था सघूं, is a i d, is a r d, ठीकु आहे।
Aslam said that he is a hard worker. Okay? Atyalu. Sabah said, I am cooking. Sabah said I am cooking. Sabah चयो त मां पचाई रही आहियां काई विषय ठीक आहे न कुकिंग खाधो पचाइबो आहे खाधे जे लाइ अक्सर करे इस्तेमाल थींदो आहे हाणे असां हिन खे जॾहिं इंटरैक्ट कंदासीं कीअं कंदासीं हथ मथे कयूं जेके अचे थी यस Sabah said that she is good. Sabah said that She is cooking. she is a cooking. ठीक है Sabah said that she is a cooking. ऐं जेकॾहिं मां पुराणी ॻाल्हि थो कयां मिसाल तौरु इलाही टाइम थियो आहे ऐं सबा मूंखे चयो आई एम कुकिंग कुझु ॾींहं थी विया आहिनि हिनखे त पोइ कीअं थींदो हिते Sabah said that she was cooking. दैट शी वाज कुकिंग त इहो पुराणो थी वियो पर जेकॾहिं वेझी ॻाल्हि आहे ऐं सबा जेकॾहिं कुकिंग करे थी पई मां हुनखे ॾिसी आयो आहियां कुकिंग करे रही आहे ऐं 5-10 मिंट रखी मां तव्हां ॾे अचां थो तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां थो त हिते असां ॾिसी रखंदासीं छो त कुकिंग अञा हाणे बि करे थी पई सबा said that she was cooking. ठीक है ये असां यूज़ कंदासीं पास्ट में अभी पास्ट में Sabah said that she was cooking. That they were playing the cricket. हाणे ते समझण जी ॻाल्हि आहे जेकॾहिं हुननि चयो त हू क्रिकेट खेॾी रहिया वी आर प्लेइंग द क्रिकेट असीं क्रिकेट खेॾी रहिया आहियूं पहिरीं ॻाल्हि जेकॾहिं मां तव्हांखे हिते अची करे हुननि जी ॻाल्हि डायरेक्ट ॿुधायां हुननि चयो त असीं क्रिकेट खेॾी रहिया आहियूं त इहो त मां उबतो करे छॾियो कम खे मूंखे हुननि जी ॻाल्हि करणी आहे त असीं क्रिकेट खेॾी रहिया आहियूं या जॾहिं तव्हांखे ॻाल्हि ॿुधाईंदुमि न मां चवंदुमि दे said that they were playing the cricket इहो थी वियो माज़ीअ में ठीकु आहे पर जेकॾहिं हिनखे वेझो वक़्तु थियो आहे ऐं उहो हाणे बि खेॾी रहिया आहिनि हिन वक़्तु बि खेॾी रहिया आहिनि त पोइ मां हिते यूज़ कंदुमि दे आर प्लेइंग द क्रिकेट ठीकु आहे दे आर प्लेइंग द क्रिकेट हेडमास्टर सेड गो होम ओके हाणे डायरेक्ट ॻाल्हि आहे जेका हुन मूंखे कई आहे जॾहिं मां इनडायरेक्ट ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदुमि त कीअं ॿुधाईंदुमि हेडमास्टर ऑर्डर्ड मी टू गो होम हेडमास्टर मूंखे घर वञण जो हुकुम